नाज़रीन, कंबर में तालीमी इदारनि जी बंदिश खिलाफ़ यूथ फोरम के सॾ ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है हाकिम खासकेली। जी हाकिम, सरकार तरफा कोरोना वायरस जो सबब ॼाण तालीमी इदारा बंद करण सबब सॼी सिंध जेकी आहे उहे सरापा एहतजाज बणिजी वई आहे। अॼु कंबर में यूथ फोरम के नौजवाननि जेको आहे त तालीमी इदारा बंद करण के ख़िलाफ़ जेको आहे त एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त असां उन्हनि सां ॻाल्हायूं त हू छा था चवनि। सम्झूं था त इहा सिंध हुकूमत जी नाअहली आहे ऐं लापरवाही आहे। अॼु असांजो ऑल स्टेट इलेक्शन कमेटी ऐं कंबर यूथ फोरम तरफां तक़रीबन 20 ज़िलनि में एहतजाज रखियल आहे। असीं इन सिंध हुकूमत खां इहो ई मुतालबो था कयूं त खुदारा असांजी तइलीम ते रहम कयो, असांजे नसुलनि ते रहम कयो ऐं असांखे तइलीम पिराइण ॾियो। जॾहिं वॾो वज़ीर तव्हां फ़ैसिलो वठे थो त जेको तालीम वज़ीर आहे उहे कहिड़े तहत हिननि रखिया विया आहिनि। असीं तालीम वज़ीर के गुज़ारिश था कयूं त जल्द खां जल्द तालीमी इदारा खोलिया वञनि। ईअं न थिए सुभाणे खां पोइ जेके शागिर्द रोटेशन ते आहिनि इहे हथियार खणण ते मजबूर थियनि। पार्टी जे हिन कयल फ़ैसिले जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। क़ौमुनि जा मामार आईंदे जा ऊना शागिर्द ई हूंदा आहिनि ऐं पीपल्स पार्टी जेको फ़ैसिलो कयो आहे सिंध जा तालीमी इदारा बंदि करे, असीं सम्झूं था इहो सिंध सां, सिंध जे नौजवाननि सां तालीम दुश्मनी जी आख़िरी इंतिहा आहे। ईअं ई सॼे पाकिस्तान जे अंदरि ॿिया सभिनी सूबनि में तालीमी इदारा खुलियल आहिनि। पोइ असीं शागिर्द उन्हनि खां सवाल था पुछूं त आख़िर सिंध जा तालीमी इदारा बंदि छो। कमेटी अॼु सॼी सिंध में सरापा एहतजाज ऐं असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालो आहे त जल्द खां जल्द इदारा खोलिया वञनि। तव्हां एहतजाज करण वारनि जी ॻाल्हियूं ॿुधियूं त हिननि जो इहो ई चवणु आहे, हिननि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त जल्द जेको आहे त तालीमी इदारा खोलिया वञनि ऐं हितां सिंध जी तालीम खे बचायो वञे।